अज़ीम शख़्सियतुनि जॾहिं रूह ज़मीन ते उनजो हिकिड़ो हिकिड़ो वॾो वॾो नालो ऐं इहे कुल काइनात जेका ख़लक़ी उनजे तवसुस सां ऐं ता क़यामत ताईं उनजे तुफ़ैल ई ज़ियान हले थो पियो। सो उनजी क़ुर्बानी ॾियण जो हिकिड़ो मक़सदु हो। ज़ुल्म ऐं जबर ऐं ॾाढ जे ख़िलाफ़ु हिकिड़ी जदोजहद हुई, उहा ता क़यामत ताईं हुसैनियत ऐं यज़ीज़त क़ाइमु रहंदी। ऐं कुझु माण्हू हुसैनियत जे पैरोकार हूंदा, यज़ीज़त जे साम्हूं उन हुसैनियत जो अलम खे बुलंद रखण जी पंहिंजी जदोजहद कंदा। इहो सिलसिलो आहे ऐं हीअ हिकिड़ी मुआशिरे में तव्हां असांजो पंहिंजो सोच बि उन तरफ़ हूंदी आहे त असीं कहिड़े पासे खां बीहूं। असां मज़लूमनि जे पासे खां बीहूं, हक़ जे पासे सां बीहूं, या यज़ीज़त जे पासे खां बि पाण खे जेको आहे सो हमेशह लाइ ख़तमु कयूं। सो हुसैनियत जे तरफ़ जेको आहे उहे हक़ ऐं सच जी राह आहे ऐं असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त इमाम हुसैन जी शहादत खे ऐं उनजे उन फ़लसफ़े खे नज़र में रखी उन ते अमल करण जी कोशिशि कयूं।